अस्सलाम वालेकुम। अॼु मुंहिंजो 12 बजे जो वादो हुयो अचण जो लाइव, पर वो टेक्निकल रीज़न जे करे देर थी वई थोड़ी। ऐं असां वटि हिते एतिरी शदीद हवा लॻी रही आहे हिन महिल जंहिंजी हद न आहे। सो हाणे बि मूंखे ख़बर न आहे त लाइट या इंटरनेट असां सां केतिरो साथ ॾींदो। सो मां पूरी कोशिशि करे रही आहियां त पंहिंजे तरफ़ां अॼु जो प्रोजेक्ट जेको आहे मां कंप्लीट करे वठां। ऐं सॉरी देरि थियण जे लाइ, पर इहा मजबूरी हुई। इन में त हाणे बेवस आहियूं, असां कुझु नथा करे सघूं। सो अॼु बि असां हिकिड़ो गुल ठाहींदासीं कपिड़े जो। फन विथ फैब्रिक सिलसिले जूं मुंहिंजूं जेके वीडियोज़ जारी आहिनि। कल्ह सॼो ॾींहुं असां वटि तक़रीबन 14 कलाक लाइट बंदि हुई। कल्ह मां लाइव न अची सघियमि। अॼु वरी इहो आहे, थोरी देरि पहिरियों हवा जे करे कुझु इंटरनेट जो मसइलो थी वियो। हवा ॾाढी तेज़ आहे हिन महिल बि, त उनखे असां कुझु नथा करे सघूं। ठीकु आहे। सो हाणे मां जेको आहे तव्हां सां शेयर कयां थी हिकिड़े नए क़िस्म जो गुल। असां हिन खां पहिरियों बि गुल ठाहे चुका आहियूं। ठीकु आहे। 2 क़िस्मनि जा गुल मां तव्हां सां शेयर कया आहिनि ठाहिण, ऐं हिकिड़ो क़िस्म जो गुल अॼु वरी था ठाहियूं। सो येलो कलर जो कपिड़ो आहे ही मूं वटि। असांखे कपिड़े जा पीसिस खपंदा आहिनि। हिन में कुझु सॉफ्ट कॉटन हुजे जंहिंखे तव्हां फोल्ड करे सघो, जंहिंखे तव्हां आराम सां कटे सघो, टाका हणी सघो। सख़्तु ऐं थुल्हो कपिड़ो न हुजे त बहितर आहे। ठीकु आहे। ऐं असांखे कुझु बटण बि खपंदा ज़ाहिर हिननि गुलनि जो सेंटर ठाहिण जे लाइ। उमे अबीहा वालेकुम अस्सलाम, मोस्ट वेलकम। ठीकु आहे। सो सभिनी खां पहिरियों त असांखे कपिड़ो खपे, ऐं हिन बोतल जो मां ढक खणां थी। हिन गुल ठाहिण जे लाइ जेको मां अॼु तव्हांखे सेखारे रही आहियां, असांखे 5 सर्किल पीसिस खपंदा। ठीकु आहे। सो हे ॾिसो, हे हिन जो जेको सेंटर आहे तक़रीबन 2.25 इंच आहे। त 2.25 इंच एतिरो हिकिड़ो असांखे पीस खपे। सो हिकिड़े गुल ठाहिण जे लाइ 5 पीसिस। त हाणे इहे मां हिते ट्रेस कंदमि हिन ते। ठीकु आहे। ऐं उनखां पोइ असां ट्रेसिंग खां पोइ कटिंग कंदासीं। ऐं मुंहिंजो इहो सिलसिलो जारी रहंदो, पर कुझु रीज़न्स थी था वञनि। टियों ॾींहुं मूंखे इलाही सारा कम हुया जंहिंजे करे मां न अची सघियमि लाइव। मूंखे लाइव जो सेशन जेको छॾिणो पियो। ठीकु आहे। कल्ह उहो लाइट बंदि हुई सॼो ॾींहुं तक़रीबन। त उन में बि जेको आहे मुंहिंजो रहिजी वियो, न थी सघियो। अॼु बि थोरो इंटरनेट जो मसइलो हुयो। सो दुआ कयो त हीअ सभु कुझु सही हुजे ऐं हीअ जेको मुंहिंजो अॼु जो प्लान आहे उहो पूरो थी वञे। ठीकु आहे। सो ही 5 सर्किल्स तक़रीबन 2 इंच जा खणो, उहो वधीक बहितर ई आहे। कोई बि बोतल जो ढक, कोई बि अहिड़ी का राउंड शइ। सो इनशाला मुंहिंजो साथ हमेशह तव्हां सां रहंदो, पर हाणे जेके टेक्निकल रीज़न्स आहिनि, प्रॉब्लम्स आहिनि, उन्हनि खे त हाणे मुंहुं ई नथो ॾेई सघिजे न, छा कयूं। त पोइ उन में देरि सवेर जो कमु आहे। बहरहाल, हालांकि अॼु फ्राइडे आहे, मां चाहियां पई त 12 बजे खां पोइ जेतिरो बि टाइम मुंहिंजो लॻे हा हिन अॼु जे हिन ट्यूटोरियल ते, पर ठीकु आहे, देरि आहे बि दुरुस्त आहे। सो हीअ हाणे पहिरियों असां कटींदासीं। हू मुंहिंजो इरादो इहो ई हो त मां पहिरियों खां कटे रखां हा, पर कुझु तड़ तकड़ थी वई आहे। सो हाणे मां तव्हांजे साम्हूं ई कटियां थी, नो प्रॉब्लम। ऐं कुझु 1-2 ॾींहं अञा ॿियो असां कपिड़े जूं शयूं ठाहींदासीं। ऐं थी सघे थो विच विच में मां रेगुलर कंटिन्यू न करे सघां, छो त कुझु मसरूफ़ियत मुंहिंजी ॾाढी वधी आहे। तंहिंजे करे मां थोरो थी सघे थो त थोरो गैप ॾियां। सो जंहिं ॾींहुं बि मूंखे लाइव अचिणो हूंदो मां अनाउंस कंदी ईंदमि। उहो तव्हां मुंहिंजे पेज खे लाइक करे छॾियो त उहो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुची वेंदो त मां लाइव ईंदमि या न ईंदमि। सो अॼु बि 12 जो वादो हो, पर 12:20 थी विया। इहे प्रॉब्लम्स हाणे असां जिते रहूं था जंहिं मुल्क में, उते इहे मसइला आहिनि ई आहिनि। सो ठीकु आहे। सो ॿी ॻाल्हि इहा त जॾहिं बि जेको बि कलर जो गुल ठाहियो त उन रंग जो मैचिंग धाॻो हमेशह खणो, त जीअं कि टाका वग़ैरह हिन मां नज़र अचनि त उहे विज़िबल न हुजनि। छो त बहरहाल हेतिरो वॾो हिकिड़ो गुल ठाहींदासीं, हुन में किथे न किथे वजह ठही थी वञे नज़र अचण जी टाकनि जी। ठीकु आहे। सो ही 4 कटिजी विया आहिनि। ही मां 5 थी कटियां, ऐं 5 ई हिन में बेस्ट रहंदा। 5 खां घटि सुठो न लॻंदो, ऐं 5 खां वधीक बि इलाही भरिजी वेंदो त उहो सुठो न लॻंदो। ठीकु आहे। सो ही 5 सर्किल्स कटे पूरा कयासीं। ऐं प्लीज़ जेके बि तव्हां ॾिसण वारा आहियो, लाइव वीडियो खे शेयर कयो, ऐं जेके बाद में ॾिसंदा उन्हनि खे बि मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त हिन वीडियो खे ॿियनि सां शेयर कयो। मां चाहियां थी त मुंहिंजो कमु घणनि खां घणनि माण्हुनि ताईं पहुचे, ऐं उन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे त तव्हांजे ताउन खां बग़ैर, तव्हांजी हेल्प खां बग़ैर त कुझु कोन थींदो। सो धाॻो मूंखे चेंज करिणो आहे, ऐं येलो कलर जो धाॻो खणूं था।
बटण मां तव्हांखे ॾेखारे चुकी आहियां त थोरा वॾड़ी साइज़ जा खपंदा, नंढा बटण या मीडियम साइज़ न हलंदा, कुझु थोरा वॾा। सो हीउ ठही वेंदो जॾहिं गुल तव्हां ॾिसी वठंदो त हिन ते कहिड़े साइज़ जो असां बटण था आणूं। ठीकु आहे। सो ॾाढो इंट्रस्टिंग कमु आहे। नंढा नंढा पीसिस बि हिन में जेके आहिनि यूज़ थी वेंदा तव्हांजा, जेके बि फैब्रिक जा हुजनि। लॉन जे कपिड़े मां बि ठाहे था सघो, पर बेस्ट जेको हूंदो आहे न हिन सॉफ्ट वारे कॉटन मां ठहंदो। हाणे ॾिसो, सभिनी खां पहिरियों त असां हिन खे कयोसीं फोल्ड, अधु हीअं फोल्ड कंदासीं। हाणे हिकिड़ो हीउ पासो ॻंढियल आहे कपिड़े जो, ऐं हीउ पासो जेको आहे इहे ॿ पासा खुलियल आहिनि, पर असांखे हिननि ॿिन्ही खे गॾु मिलाए सिबणो आहे। सो असां हिकिड़े हंध खां हीअं हिननि गुलनि जो जेको आहे तक़रीबन उहो ई स्टाइल आहे ट्रोपे ॾियण जो। ठीकु आहे। हीउ सिधो ट्रोपो मोड़ियूं बि नथा, कुझु नथा कयूं, बसि ॿ जेके खुलियल किनारा आहिनि उन्हनि खे असांखे सिधो ट्रोपो ॾियणो आहे, कंटिन्यू एंड ताईं। ठीकु आहे। बसि सिधो ट्रोपो ॾेई हिनखे हीअं छिकियो। पहिरीं बि असां इहो करे चुका आहियूं, जेके लास्ट टाइम गुल ठाहियासीं, ऐं पोइ हिते हिन में ॿ टाका हणी छॾियो। हाली हिन जी असां फ़िलहालु सेटिंग नथा कयूं, गुंजियल आहे जीअं बि आहे तीअं हुजे, आख़िर में हिननि खे असां सेट कंदासीं। वरी नेक्स्ट वारो धाॻो छिनंदासीं, न धाॻो ॻंढियल आहे। ठीकु आहे। ॿिए खे फोल्ड कयोसीं, हीअ जेको राउंड साइड आहे खुलियल, इनखे असां सिबी वेंदासीं। उहो ई तरीक़ो, ऐं सॉफ्ट कॉटन खे फोल्ड करणु ऐं ॿ टे तह मिलाए सिबणु जेको आहे आसान कमु आहे। तंहिंजे करे इहो ईअं ई हुजे, नरम कपिड़ो खणंदव त उहो तव्हांखे सिबण में फ़ाइदो ॾींदो। बसि मां कॾहिं कॾहिं थोरो सख़्तु कपिड़ो बि खणी वठंदी आहियां, छो त अगरि प्रिंट सुठो हुजे या कलर सुठो हुजे, मुंहिंजो फेवरेट हुजे, त पोइ कॾहिं कॾहिं थोरी एक्स्ट्रा महिनत करणी पवंदी आहे उहो उन सख़्तु कपिड़े ते, न त उहो ई इन जो तरीक़ो साॻियो ई आहे। नरम कपिड़ो बेस्ट रहंदो आहे। सो हीअ असांजो ॿियो पेटल गुल जो लॻी वियो सेम तरीक़े सां। हे तक़रीबन 2 सवा 2 इंच जो सर्किल आहे। 2 इंच जो सर्किल खणो, 5 सर्किल्स खपनि हिन गुल जे लाइ। मां रिपीट थी कयां, छो त जीअं जीअं को नओं मूंखे जॉइन करे त उनखे बि ख़बर हुजे त छा थी रहियो आहे। फन विथ फैब्रिक फ्लावर पिया ठाहियूं असां। अञा 2 टे सुठा आइडियाज़ आहिनि मूं वटि, इनशाला जीअं जीअं मूंखे टाइम मिलंदो रहंदो मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदी रहंदमि। ठीकु आहे। सो हिनखे छिकींदासीं, 3 पेटल 3 पत्ती छिक ॾिनीसीं, टाका हयासीं, ऐं धागे जो ख़्यालु रखिणो आहे। धागो कॾहिं कॾहिं बेईमानी कंदो आहे, हेॾां खां होॾे हलियो वेंदो आहे, इहो असांखे इन जी केयर करणी आहे ज़रूरु। सो हाणे इहो मां बि हिन महिल मुश्किल में आहियां, हिनखे कढी वठां। सो जॾहिं बि अहिड़ा कमु कबा आहिनि न त ईअं बि थींदो आहे कॾहिं कॾहिं। ठीकु आहे। सो इहो बि हिकिड़ो सबक़ु आहे सम्झो, त थोरो बि घटि वधि थींदो त उहो मुश्किल थी सघे थी, त इन करे उहो एहतियात करणो ज़रूरी आहे। मीर ख़ान जत, वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी जॉइन करण जे लाइ। पंहिंजी फैमिली सां, फ्रेंड्स सां वीडियो खे शेयर कयो। ॾिसो 3 पतियूं असांजूं गॾु लॻी वियूं आहिनि। हाणे असां ठाहियूं था चौथी। धाॻो असां हितां छिगो न आहे, ॻंढियल आहे, न कटींदासीं न छिनंदासीं। सर्किल खे असां कयोसीं फोल्ड। ठीकु आहे। हिन सिधे पासे खे छॾे ॾींदासीं, जेको राउंड शेप आहे उन जा 2 किनारा खुलियल किनारा पाण में मिलाए उन में असां सिधो ट्रोपो ॾेई वेंदासीं। ठीकु आहे। ईअं फाइनली 5 ई पतियूं असांखे पूरियूं करणियूं आहिनि। ॾिसो, ट्रोपो ॾिनो, हिनखे छिकियो टाइट, ऐं हिनखे टाका हणी छॾियो त जेके असां छिकण जे करे हिन में जेके चुण ठहिया आहिनि, जेके गुंज ठहिया आहिनि, उहे खुलनि न। हाणे थी वियूं ही 4 पतियूं। हाणे हणंदासीं हिन में 5 ऐं आख़िरी। ठीकु आहे। सो सेम फोल्ड कयोसीं सर्किल खे, खुलियल किनारा 2 पाण में मिलाए उन्हनि खे असां सिबूं था। ऐं हाणे कुझु ॾींहंनि में जेके ईंदियूं मुंहिंजूं वीडियोज़, उन में टाइमिंग्स थोरा डिफरेंट थी था सघनि, छो त मुंहिंजी मसरूफ़ियत आहे कुझु अहिड़ी, जंहिंजे करे मां प्रॉपर हिकिड़ो टाइम तव्हांखे नथी ॾेई सघां। सो मुंहिंजो पेज लाइक करे छॾियो, उन ते कनेक्टेड रहो, त जेको बि मां टाइम हूंदो मूं वटि अवेलेबल, मां उहो टाइम हुन ते लिखी छॾींदमि, अनाउंस करे छॾींदमि, त तव्हां ॾिसी वठिजो। ठीकु आहे। सो हीअ हाणे 5 पतियूं लॻी वियूं। हाणे असां पहिरीं पतीअ खे आख़िरी पतीअ ताईं पतीअ सां मिलाईंदासीं। हीअ ॾिसो, हीअ 5 आहिनि कतार में टोटल। ठीकु आहे। सो हीअ जेका असां पहिरीं हईंसीं ऐं जेका आख़िर में असां हई आहे, उन ॿिन्ही खे पाण में मिलाए टाको हणंदासीं, त जीअं हे राउंड हिकिड़ो गुलनि जो पतियुनि जो पूरो थी वञे।
ही बि गुल ॾाढा प्यारा लॻंदा आहिनि। हिननि खे बि तव्हां कपिड़नि ते, ॿारनि जे फ्रॉक्स ते, डिफरेंट शयुनि खे डेकोरेट करण जे लाइ, चादरुनि जे कुंडनि ते बिल्कुलु हणी था सघो। थोरी महिनत आहे, पर इन सां जेको कुझु ठहंदो, जेका शइ क्रिएट थींदी, उहा वाह जी हूंदी, उहा तव्हांजी वाह वाह कराए छॾींदी। ऐं सची ॻाल्हि आहे त पंहिंजे हथ जी ठहियल महिनत जी शइ ॾिसी बेइंतिहा ख़ुशी थींदी आहे। नुसरत नाज़ मोस्ट वेलकम, वालेकुम अस्सलाम। ॾिसो हाणे हिनखे कंदासीं असां सेट। ही गुल असांजो कंप्लीट आहे। सो ईअं जो हिन जा जेके किनारा आहिनि गोल, उहे हिकु पासे हुजनि, हिन जो हिकिड़ो प्रॉपर शेप हुजे हिकु पासे। हीअ ॾिसो, ठीकु आहे। हाणे हीअ ॾिसो, हिन जी थोरी हीअं प्यालीअ वांगुरु, वटीअ वांगुरु उभरियल किनारो आहे न, त इहे सभु उभरियल किनारा हिकु पासे हुजनि ऐं पोयां हिन जा किनारा उभरियल न आहिनि। हीअ हिन जी बैक साइड आहे। हाणे असां हिन जे मथां हणंदासीं बटण, ठीकु आहे। ऐं बटण असांखे ईअं हणिणो आहे जो हिन जा जेके बि इहे खुलियल सिरा आहिनि, इहे सभु ॻंढिजी वञनि पाण में, ठीकु आहे, इहे नज़र न अचनि। इन करे थोरो वॾड़ो बटण खणंदासीं, हिन में पोइ नंढे बटण जो कोई कमु न आहे। हीअ विच में मां हिन जे टाका थी हणां। ऐं ॿी ॻाल्हि त विच में ई ख़ाली आहे गुल, ठीकु आहे, विच में कपिड़ो ई कोन्हे, त बटण कीअं लॻंदो, इहो मां तव्हांखे पहिरियों बि ॿुधायो हो। त बटण हणण जे लाइ जेके टाका आहिनि उहे असांखे पासे ते हणणा पवंदा। सो हीअ डिफरेंट साइज़ आहिनि बटणनि जा, तव्हां ॾिसी सघो था। त हीअ असांखे नंढड़ा बि न खपंदा, हीअ मीडियम बि न खपंदा, असांखे खपंदा हीअ वॾी साइज़ जा। त हिननि मां हिकिड़ो वॾो बटण, ऐं मुंहिंजे ख़्याल में ही पिंक जहिड़ो आहे, मरून जहिड़ो, इहो बटण हिन ते वधीक सूट कंदो, त इहो थी मां हिन जे मथां हणां। सो आसान तरीक़ो आहे गुल जो। पन मां तव्हांखे हिन खां पहिरीं वीडियो में ठाहिणु सेखारिया हुआ, उहे सेम पन हिन सां बि सूट कंदा। ॿिनि क़िस्मनि जा पन मां तव्हांखे सेखारे चुकी आहियां, पंहिंजी पहिरें वारो जेको गुल ठाहिणु सेखारियो। हाणे हिन में असां जॾहिं ही बटण हणंदासीं त विच ते कपिड़ो कोन्हे, त असांखे साइड तां टाको हणणो आहे। ॾिसो था, साइड मां सुई कढंदासीं ऐं पोइ बटण जे सुराख ताईं ईंदासीं। त थोरो ट्रिक आहे इहा, त जीअं असांजो जेको आहे बटण चङी तरह सां लॻी वञे, छो त विच में त जाइ कोन्हे, त हाणे हवा में त न हणंदासीं, ख़ाली जाइ में त बटण न लॻंदो। तंहिंजे करे असांखे पासनि खां सुई कढणी आहे ऐं पोइ बटण टाकणो आहे। सो 4 टाका लॻंदा पूरा। थोरी महिनत आहे, पर ॾाढो प्यारो कमु आहे। हाणे बैक साइड ते असां टाका हणी हिनखे धागे खे छिनंदासीं। हीअ ॾिसो, हीअ गुल थी वियो असांजो फाइनल। कीअं थो लॻे? हे डिफरेंट आहे। पहिरीं जेके मां 2 गुल सेखारे चुकी आहियां, उन्हनि ॿिन्हिनि खां बिल्कुलु ई डिफरेंट आहे। सही आहे। सो मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो ॿियो बि ठाहिजे, त थोरो हे मां प्लेन कपिड़े मां ठाहियो आहे, हिकिड़ो असां प्रिंटेड मां था ठाहियूं। हीअ आहे मूं वटि हिकिड़ो प्रिंट, इन मां त असां ट्राए कयूं त हिकिड़ो गुल प्रिंट मां ठाहियूं। ऐं हिन ते बि असां, ऐं ॿियो हिकिड़े हाणे ॿी बि तव्हांखे टेक्निक ॿुधाए छॾियां। जीअं मां 5 सर्किल धार मां ट्रेस कया न, ईअं नथा कयूं हाणे, ठीकु आहे। 5 सर्किल धार न, बल्कि असां हिकिड़ो ई सर्किल था ट्रेस कयूं, त पोइ असांखे 5 सर्किल गॾु मिली वेंदा। हाणे हिनखे असां 5 तह कंदासीं गॾु कपिड़े खे, ठीकु आहे। हीअ 5 तह आहिनि, हीअ ॾिसो, 1 2 3 4 5, ठीकु आहे। इन मां हिकिड़े जे मथां असां ट्रेस था कयूं। हिन में विच में मां सुई थी विझां, त जीअं हे असांजा फिक्स हुजनि। हिन महिल मां हो पिन्स जेके क्विल्टिंग वारियूं हूंदियूं आहिनि, मां कोन खणी वेठी आहियां, इन करे थैंक यू नुसरत नाज़, वॾी महिरबानी। हीअ सुई रखी आहे, ठीकु आहे। 5 तह गॾु। इहो बि हिकिड़ो तरीक़ो अथव जेको सिखी छॾियो, त तव्हांखे हर पती अलॻि अलॻि न ट्रेस करणी पवंदी, ऐं हर पती जी कटिंग बि अलॻि अलॻि न करणी पवंदी, ठीकु आहे। सो हिन पंजूणो कपिड़ो आहे, चवंदा आहियूं ॿीणो टीणो चवणो, हे आहे पंजूणो। सो हिन पंजूणे कपिड़े ते हीअ सर्किल ट्रेस थी वियो, सुई हिन में पई हुजे, ऐं असां हिन जी कटिंग कंदासीं हाणे। ऐं असां वटि हिकिड़े ई वक़्त में हिकिड़ी ट्रेसिंग ऐं हिकिड़ी कटिंग में 5 पतियूं असांखे गॾु मिली वेंदियूं। सो हीअ तमामु हिकिड़ो आसान तरीक़ो आहे, हिन में महिनत ऐं टाइम घटि लॻंदो। सो अॼु त मूं वटि उहो ई टाइम घटि आहे, छो त जुमो आहे, मूंखे बि कुझु तयारी करणी आहे जुमे जे लाइ।
ऐं ऑलरेडी मां लेट थी चुकी आहियां कुझु टेक्निकल प्रॉब्लम जे करे। ठीकु आहे, सो कपिड़ो रखूं था साइड ते। ऐं हीअ ॾिसजो, हाणे सुई कढंदासीं हिन मां। ऐं 5 असां वटि, 1 ही 2 3 4 5 5 असां वटि गॾु अची विया, है न, कोई मसइलो ई न आहे हाणे। सो हे थोरो हिकिड़ो घटि वधि आहे, हिनखे असां सिधो कयूं। इहो बसि ख़्यालु रखिजो कटिंग महिल त फोल्ड न थिए कपिड़ो अंदरां। ईअं न हुजे त कंहिं हंधा फोल्ड थियल हुजे त पोइ थोरो वरी मुश्किल थी वेंदो, उहो गुंज थी वेंदो हुन में, या उहो सर्किल जेको आहे सही न कटिबो। ठीकु आहे, हाणे सो ही ॿियो गुल बि मां तव्हां सां शेयर थी कयां, छो त ही पहिरियों वारो असां ठाहियोसीं प्लेन कपिड़े मां, ऐं हाणे मां ठाहींदमि प्रिंटेड कपिड़े मां, त तव्हां वटि ॿिन्हिनि जो पोइ आइडिया थी वेंदो। ऐं ॿियो मूंखे इन करे बि हुयो ॿियो गुल ठाहिणो त जीअं मां उहा कटिंग तव्हां सां शेयर करे सघां। त इहा बि हिकिड़ी टेक्निक आहे कटिंग जी, त तव्हां गॾु कटियो, पिन हणी पोइ कटियो, त तव्हांजो हिकिड़े टाइम में हिकिड़ी ड्रेसिंग, हिकिड़ी कटिंग में तव्हांजो सर्किल पूरो थी वेंदो, 5 सर्किल गॾु अची वेंदा। हाणे ॾिसो सेम तरीक़ो। ठीकु आहे, हीअ खयोंसीं, सर्किल खे फोल्ड था कयूं, सिधो वारो साइड छॾे ॾींदासीं, राउंड शेप जेको आहे 2 पासा उहे गॾु करे असां उन्हनि में टाका हणंदासीं। सॉफ्ट कॉटन सां ठाहियो त वधीक बहितरु आहे, ॾाढो सुठो लॻंदो। नरम कपिड़ो आहे त उन में डबल ट्रिपल तह बि हुजनि त को मसइलो न आहे। सो असां हिनखे सिबियासीं, छिकींदासीं धाॻो, गज़ल सारियो, वालेकुम अस्सलाम, मोस्ट वेलकम। ऐं हिते हणंदासीं 2 टाका। हे असांजो हिकिड़ो पेटल, हिकिड़ी पती कंप्लीट आहे। अहिड़ी तरह सां वरी ॿियो सर्किल खणो, धाॻो असां छिनूं नथा, धाॻो असांजो ॻंढियल आहे। ठीकु आहे, ॿी पती, ॿियो सर्किल फोल्ड कयोसीं, खुलियल जेके 2 पासा आहिनि ॿिन्ही खे पाण में मिलाए ट्रोपो ॾींदासीं, सिंपल ट्रोपो। ऐं थी सघे थो तव्हांखे हवा जा आवाज़ ईंदा हुजनि, अॼु तूफ़ानी हिते असांजे एरिया में हवा थी लॻे, ऐं बसि अलाह से ख़ैर करे, ॾाढी शदीद हवा आहे। ठीकु आहे, हिनखे बि छिकींदासीं, चुण कंदासीं बिल्कुलु टाइट करे, ऐं पोइ असां हिनखे टाको हणंदासीं, बल्कि 2 टाका हणंदासीं, त जीअं असां जेके चुण ठाहिया आहिनि, जेके गुंज ठाहिया आहिनि, उहे असांजा खुलनि न। ठीकु आहे, 2 पतियूं असांजूं रेडी। 3 सर्किल, सेम तरीक़ो। ऐं इहा कटिंग जी टेक्निक यादि रखिजो। ईअं तव्हां सर्किल्स बि, स्क्वायर्स बि, जीअं लास्ट टाइम वारे गुल में हुया त असांखे स्क्वायर पिया खपनि। ठीकु आहे न, त उहे स्क्वायर बि ईअं गॾु कटे था सघजनि हिकिड़े दफ़े में। जी गज़ल, मां कराची में ई आहियां हिन महिल, ऐं यूनिवर्सिटी रोड ते ॾाढो तूफ़ान आहे ॿाहिरि बेइंतहा। ठीकु आहे, हे ॾिसो 3 पतियूं असांजूं गॾिजी वियूं, ऐं हे वरी ॿियो सर्किल, नेक्स्ट 4थी पती, सेम प्रोसेस। इलाही इंट्रस्टिंग कमु आहे। ऐं तव्हां हिकिड़ो आइडिया ॾियांव त जेके बि गुल मां तव्हांखे सेखारियां थी, जीअं हिन में पतियूं, हिन खां पहिरियों असां ठाहियोसीं उन में बि पतियूं हुयूं, त ईअं बि करे सघो था। त येलो आहे त लाइट डार्क येलो खणो, शेडिड, यानी पिंक आहे त लाइट डार्क पिंक खणो, तो शेडिड गुल बि ठाहे था सघो। ईअं तव्हां हे 4 पेटल्स पूरा, हाणे लास्ट पेटल। ठीकु आहे, हिन में रुगो हिकु दफ़ो तव्हां तरीक़ो सिखी वञो, पोइ क्रिएटिविटी तव्हांजी पंहिंजी आहे, जीअं चाहियो तीअं करे था सघो। हीअ मां जेको बि तव्हांखे सेखारियां थी, सिर्फ़ु आइडियाज़ शेयर थी कयां, बेसिक्स तव्हां सां शेयर थी कयां। अॻियां हिन में तव्हां केतिरो कमु करे था सघो, उहा तव्हांजे पंहिंजी सोच ते, पंहिंजी ज़हानत ते डिपेंड थो करे। सो ही 5 पती बि थी वई ख़ैर सां। हिन जी इहा कटिंग जी टेक्निक ज़रूरु यादि रखिजो, ऐं प्लीज़ वीडियो खे शेयर कयो। सो 5 पतियूं ही लाइन में लॻी वियूं आहिनि सभई। हाणे हिनखे असां हीअं फोल्ड कंदासीं, ऐं पहिरीं ऐं 5 पतीअ खे पाण में टाको हणी ॻंढींदासीं, त जीअं असांजो गुल जो राउंड जेको आहे, सर्किल जेको आहे, पूरो थी वञे। ठीकु आहे, मां जॾहिं ही कमु शुरू कंदी आहियां न, त मुंहिंजी दिलि ई न चवंदी आहे त मां बंदि कयां, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे त ॿिया बि घणेई कम करणा हूंदा आहिनि, इन करे त कंटिन्यू हिन कम खे त नथो करे सघिजे। हाणे ॾिसो
उहा ई ॻाल्हि त हीउ गुल त कंप्लीट आहे, विच में ॾिसो हिन जे ख़ाली जाइ आहे, ठीकु आहे, कपिड़ो ई कोन्हे। सो असांखे जॾहिं हिन जे मथां बटण हणिणो आहे त ईअं हणिणो आहे जो टाका पासनि खां कढणा आहिनि, सुई पासनि खां कढणी, पोइ बटण हणिणो आहे। सो हिन ते ॾिसूं कहिड़ो थो बटण मैच करे। मूंखे हिन ते ऑरेंज सुठो थो लॻे, पिंक त सेम थो लॻे, बसि मुंहिंजे हिसाब में ऑरेंज ई सुठो आहे, या पोइ हे लाइट ब्लू या येलो बि सुठो आहे। ॾिसो बसि येलो था हणूं येलो ते ई मुंहिंजी दिलि आयल आहे अॼुकल्ह घणी, हालांकि ऐं मां सोचां बि पई त हाणे अॻियां गर्मी ईंदी त मां हिकु ॿ पीला वॻा लॉन जा वठां छो त मां वटि कोन्हनि के, ठीकु आहे। सो उहो बि मुंहिंजो फेवरेट कलर। हाणे ॾिसो ही विच ख़ाली आहे, पर असां साइड तां मिड़ई हिन खे जुगाड़ करे हणी वेंदासीं ऐं लॻी वेंदो आहे। तव्हांजे साम्हूं मां हणी चुकी आहियां पहिरियों बि, ठीकु आहे। थोरो टाइट करे ऐं पासे मां सुई विझंदासीं, कढंदासीं बटण मां, सुराख मां, वरी हितां सुराख मां विझंदासीं त वरी थोरो पासे ते कपिड़े मां कढंदासीं हेठि। सो उमेदु आहे तव्हांखे इहे वणंदा हूंदा। वीडियो ज़रूरु ॿियनि सां बि शेयर कयो, ऐं जेके पोइ ॾिसनि उन्हनि खे बि रिक्वेस्ट आहे त ॿियनि सां शेयर कयो वीडियो, पेज लाइक कयो मुंहिंजो तव्हां, ऐं घणे खां घणा जेके आहिनि जेके माण्हू हिन पेज खे पसंदि कनि, ऐं सिंधियुनि में इहो कमु जेको आहे सभिनी में अची वञे, सभिनि जे साम्हूं, सभिनि जे नज़रनि में अची वञे। हा अच्छा, हाणे जीअं मां हिन जूं हीअं प्याली वांगुरु किनारियूं मथे कयूं न, हिन में बि ईअं ई कंदासीं। हिन जूं किनारियूं हीउ ॾिसो, इहो हिन जो प्रॉपर शेप आहे। ईअं न हुजे त हिकिड़े जो रुख पते जो हेठि हुजे, हिकिड़े जो मथे हुजे त उहो चरियो गुल लॻंदो बिल्कुलु सो गुल खे चरियो न हुजणु खपे, ठीकु आहे। सियाणा गुल ठाहिजो, चरिया न ठाहिजो। सो हीउ मुंहिंजो ॿियो सियाणो गुल मुंहिंजो हिकिड़ो रेडी आहे, ठीकु आहे। सो हीअ अॼु जा ॿ गुल, अड़े ॾिसो हीअ अजीब थी वियो न, हिन ते हे, हिन ते हे, ऐं हालांकि मां मुंहिंजी सोच में बि न हुयो। सो ज़बरदस्त। ऐं हिकिड़ो पन हरू भरू बि ठाहियां थी त जीअं हिननि सां रखी ॾिसूं त कीअं थो लॻे, ठीकु आहे। मूंखे त ख़बर आहे कीअं थो लॻे, पर तव्हां मां थी सघे थो के नवां माण्हू ॾिसण वारा हुजनि त थोरो उन्हनि जे लाइ मां शेयर थी करणु चाहियां। ऐं पन तव्हां प्रिंटेड बि ठाहे था सघो, प्लेन बि ठाहे था सघो, लाइट डार्क शेड। छा थियो, मूं वटि कपिड़ो एॾो आहे जो कपिड़ो गुम बि थी वेंदो आहे इलाही दफ़ा, ठीकु आहे। सर्किल मां कटियां थी, सिंपल, अगरि ट्रेस कए बग़ैर तव्हां कटणु चाहियो सर्किल, स्क्वायर इक्वल स्क्वायर पीस खणो, चारई पासा हिकु जेतिरा, ऐं फोल्ड कयो, ठीकु आहे। ऐं उनखां पोइ सिर्फ़ु ही कुंडूं जेके आहिनि, जेके ही कॉर्नर्स असांखे ट्रिम करणा आहिनि, ॾिसिजो। आहे सर्किल प्रॉपर, ठीकु आहे। सो इहो प्रैक्टिस सां ईंदो, जीअं प्रैक्टिस कंदा रहंदव, जीअं तव्हां कमु कंदा रहंदव, तीअं तीअं तव्हां इहो ठाहे करे सघंदव। हाणे हीउ जेको आहे मां तव्हांखे पन पहिरियों सेखारे चुकी आहियां, हीउ हिकिड़ो मां रिपीट थी कयां। हिन सर्किल खे मां कयो आहे फोल्ड, हिन जो अधु हिते थी फोल्ड कयां, ॾिसो, अधु हिन पासे ॾांहुं, हे हीअं ठही पवंदो, विच में हिन जो हिकिड़ो लीको ठही पवंदो। वरी थी कयां मां, सर्किल खे फोल्ड करिणो आहे, डबल, ठीकु आहे। डबल मां हाफ हिते, हाफ हिते, इहो हिन में विच में हीअं निशान ठही पवंदो। ऐं पोइ असां हिन खे झले, ऐं धाॻो मैचिंग खणणो आहे। हिन महिल मां ग्रीन न विधो आहे, मां पिंक ई थी खणां, पर छो त हे सिर्फ़ु मुंहिंजा ईअं सेखारण जा प्रोजेक्ट्स आहिनि। पर प्रॉपरली कंहिं बि शइ लाइ कमु कजे त उनमें धाॻा जेके लाज़मी मैचिंग खणो, परफेक्ट तव्हांजो मटीरियल यूज़ थियल हुजे, त जीअं तव्हांजो कमु जेको आहे उहो पाइदार थिए, तव्हांजी शइ ॾिसण में सुठी लॻे। ऐं हाणे हिन जा इहे सॼा पासा विच ते मां हथु रखियो आहे त जीअं हे जेको आहे मुंहिंजो खुले न, जेको मुंहिंजो फोल्ड आहे उहो खुली न वञे। ऐं हिननि खे असां चारि पासा गॾु आहिनि, इन्हनि खे असां सिधो टोपो हणी वेंदासीं। ठीकु आहे, हीउ ॾिसो सिधो टोपो लॻी वियो। इनखे छिकियूं था, हाणे टाके खे छिकींदासीं ऐं पोइ हिते ॿ टाका हणी बंदि कंदासीं।
ऐं हिन महिल मां हिन जो धाॻो न चेंज कयो आहे, इहा सुठी ॻाल्हि कोन्हे, पर जेको आहे मां पाण बि थोरो जल्दी में आहियां, हिकु त मां कुझु लेट बि थी वियमि, त तंहिंजे करे मां चाहियां थी त हे बसि जल्दी जल्दी पूरो थी वञे। ठीकु आहे, सो हीउ पन ठही वियो असांजो रेडी। त इहे ई पन असां हिन सां बि हणी था सघूं। हलो हिन में मां इहो टाके बि छॾियां थी, हिन बैक साइड ते रखूं था हिनखे पन खे, ऐं इन गुल जे पतनि सां गॾु हिनखे टाका हणी वेंदासीं, छो त सिलाई वारो जेको सिबण वारो कमु आहे न, इहो पाइदार आहे। ग्लू सां हणण या कंहिं अहिड़े क़िस्म जे ॿिए कंहिं शइ सां, त मां हिकिड़ो ऑब्ज़र्व कयमि त असां ॼाण सुञाण में कंहिं वॻो घुरायो ऑनलाइन, ठीकु आहे, ॾाढो सुठो, ॾाढो महांगो, ॾाढो ख़ूबसूरत, उनमें ॾाढा फुंदण लॻल हुआ, टेसल्स। ठीकु आहे, उहे टसल्स हर थोरी देरि खां पोइ हुते हिकिड़ो टसल किरियो पियो आहे, हर थोरी देरि खां पोइ ॿी जाइ ते किरियो पियो आहे, छो त उहे ग्लू सां लॻल हुया। त उहो ग्लू सां लॻल शइ कॾहिं बि पाइदार न हूंदी आहे, उहा तव्हांजी कंटिन्यू परमानेंट न रहंदी उहा। ठीकु आहे, सो हीउ ॾिसो, हीउ असांजो गुल थी वियो रेडी, ऐं धाॻो हिन में थोरो निकितल आहे। कमु जेको आहे नीट एंड क्लीन हुजणु खपे। सो हीउ ॾिसो कीअं थो लॻे, त अहिड़ा ई गुल पन ठाहे असां पंहिंजे कपिड़नि ते, बॉर्डर्स ते, दस्तरख़ाननि ते, टेबल कवर्स ते, कुशन्स ते, मैट्स ते, चादरुनि जे कुंडनि ते, डिफरेंट जायुनि ते असां हिननि खे यूज़ करे था सघूं। सो इहो हुयो मुंहिंजो अॼु जो कमु, मूंखे उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु वणियो हूंदो, ऐं इनशाला असां अञा हिकु ॿ ॾाढियूं ख़ूबसूरत शयूं कपिड़े जे पीसिस मां ठाहींदासीं, फन विथ फैब्रिक जे सिलसिले में। सो इनशाला गॾु आहियूं, ख़ुशि हुजो, सलामत हुजो, आबाद हुजो। वरी ॿी वीडियो ताईं, वरी ॿिए लाइव सेशन ताईं, ॿी अनाउंसमेंट ताईं मोकिलायूं था। कीप इन टच, मुंहिंजो पेज चेक कंदा रहिजो, त जहिड़ो बि नोटिफिकेशन अचे जंहिं बि टाइम जो, ऐं मां जीअं अनाउंस कयो शुरू में, त मुंहिंजा हाणे कुझु ॾींहंनि जे लाइ टाइमिंग्स डिफरेंट थी सघनि था, छो त मुंहिंजी ॾाढी कुझु मसरूफ़ियत हली रही आहे, त मां उन में रोज़ानो सेम टाइम ते न अची सघंदमि, कॾहिं कंहिं महिल कॾहिं कंहिं महिल। सो इनशाला तव्हां सां गॾु हुजिबो, निभाइबो, सिखबो, सेखारिबो। सो सभिनी सां शेयर कयो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अल्लाह वही।